महबूब मुझे जे प्यारन जी असा बोल लधिया पाक गली चश्मन तो रखी असा चुमदा हो अबू बकर उमर उस्मान अली। पाण तो गुलाम आहियूं न सही, महबूब जा तो गुलाम, पर महबूब जे गुलामन जा भी यहूदी जो ॾिठो विचारणे जा वात पटजी विया। हाँ अहिड़ी सूरत कॾहिं ॾिठई कान नई। बेटा गणी फरमाईंदा सूरत साहड़ जाम जी ये ॾिसो सभेई सुख न सुम्हो कॾहिं वर पासो ॾेई। माईअ सोहणीअ खे मयारियूं पियूं ॾियनि, पाड़े वारियूं छुटी थी आहे। राति जो दरिया जो कच्चे जो इलाइक़ो, तव्हां कच्चे जा जेके वेझा हूंदो त कहिड़ो ख़तरनाक इलाइक़ो आहे। रात जो सनाटो लॻो पियो हूंदो आहे। मोजादा बगड़नि गजड़नि जूं नांगनि जूं फूकूं ऐं दाऊं कूकूं हूंदियूं आहिनि। ऊंदाही रात हूंदी आहे। मोजादा अहिड़े टाइम ते वञणु माईअ खे मायूं पियूं मयारियूं ॼण छिती थी आहिनि। अजायो साहड़ साहड़ पई करी छो थी वञी, चवे पई सूरत साहड़ जाम जी जे ॾिसो सभेई सुख न सुम्हो कॾहिं वर पासो ॾेई। अरे मुख अगे ई हूंदा घड़ो सभु घड़ा खणी। मां त घड़े खण में कुझु देर कंदी आहियां, पर तव्हांखे ख़बर ई कान पवंदी आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्तो अजीजो, उन यहूदी जी जमल मुंहिंजे हबीब करीम जे मथां नज़र पई आहे, हैरान थी वियो आहे। हुनजी ज़बान बंद आहे, अखियूं पटजियूं, छिंभण खां बजो रहिजी वियो आहे। महबूब करीम जे अखियुनि मुबारकनि में, चेहरे मुबारक में नज़र खुपी वई आहे। ख़ामोश बणियो बीठो आहे, ज़बान उथले कान थी। रहमत वारे नबी नेण खया, चओ सुभान अल्लाह। खड़ी नेण खुमार मां जा क्यों नाज़ नज़र, सूरज शाखूं घटियूं कुमाड़ो कमर, तारा कतियूं ताइब था देखी दे दिल बर, पो झको थो जो हर मुझे जान बजे त जमाल सी। रहमत वारे नबी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नेण खया, मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात मुर्की ॾिनो। पाण फरमाइनि था ओ अदा फलाणा यहूदीअ जो नालो वठी पाण फरमाइनि था तूं पाण कोन आयो आहे, तोखे बघड़ ॾस ॾिनो आहे। तोखे कंहिं ॾस ॾिनो आहे? मुंहिंजे नबी करीम खे ग़ैब जी ख़बर आहे न। काथे मदीने खां जबल में पहाड़ में 2-3 मील ॿाहिरि पई ॻाल्हि थिए, काथे मुंहिंजे मदीने वारे साईं खे ख़बर पई पवे। ख़ुदा जो कसम आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात ला अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी मिशकात शरीफ जे शरह अशाअतुल लम्हात में लिखियो आहे त नमाज़ी जॾहिं नमाज़ पढ़े ऐं अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू चवे त पूरी दुनिया में कहिड़ी बि कुंड कुड़छ में नमाज़ी हुजे इए भाए त मुझे महबूब जी ज़ात मुसां गॾु आहे। महबूब जी हकीकत हर मोमिन सां गॾु आहे, हबीब जी ज़ात खां जुदा। कुरान में भी अथव या ॻाल्हि, कुरान में भी अथव। ॿुधायो चओ त ॿुधायो। थकजो या न थकजो पर छॾींदोसांव कोन। मूंखे पक ई त टाइम मूंखे अव्वल त मिलंदो ई कोन। मूंखे टाइम हूंदो आहे पिछाड़ी में। मूं बि ॾाढियूं निंड्रूं कयूं आहिनि। नज़र मोहम्मद साहब एसी खोले ॾिनी, थक ई लही आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, मां बि आराम सां सुकून सां आयो आहियां। मां आहिस्ता अञा तकीर साईं नाले मिठे जी हली वे। साईं अचाणे खे बि टाइम थोरो मिलियो। मां सम्झा थो साईं ॾाहिरी साहिब टाइम वरी घणो छिके वियो।
अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजूं दिलियूं ठरियूं चओ अल्हम्दुलिल्लाह। हाणे इंशाअल्लाह सुबुह ताईं त वेठो आहे इंशाअल्लाह। हाणे ॿुधो ॻाल्हि मुंहिंजे महबूब करीम जा परवानो अल्लाह जो क़ुरान थो चए त नबी तव्हां सां गॾु आहे। दुरूद पढ़ त ख़ुदा जो क़ुरान ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो सलाम, ॿियो दफ़ो सलाम। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमाए थो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। जेकॾहिं माना मां कंदुसि त चवंदा पंहिंजी थो माना ठाहे। तव्हां जेकॾहिं माना ई पुछो था देवबंदनि जे मदरसे जे वॾे मौलवी कासिम नानोतवी खां जंहिं देवबंदियत जो बुनियाद रखियो, माना सिंध में जंहिं मुजादा हिंद में हिंदुस्तान हिन गॾियल मुल्क में वहाबियत जो वॾो मदरसो देवबंद में आहे। उन देवबंद जे मदरसे जो बानी पहरो पहरो पीड़ रखंदड़ उहो आहे। पर चइबो आहे त कॾहिं कॾहिं दुश्मन खां बि सच चइजी वेंदो आहे। पंहिंजे मदरसे खे जॾहिं पढ़ाईंदा आहिनि न, हणंदा त कूड़ आहिनि, छा कंदा आहिनि चओ चओ कूड़, पर पढ़ाईंदा आहिनि। चइसि असांजो मदरसो जेको आहे बेदेवबंद वारो, असांजे मौली साहब जॾहिं इरादो कयो त मदरसो खोलियां, राति जो रसूलुल्लाह खे ख्वाब में ॾिठई। महबूब से फरमाया त मोहम्मद कासिम असांखे ख़बर पई आहे त तूं मदरसो थो खोले, पर आओ त मां मोहम्मद करीम तोखे टक हणी ॾियां। छा हणी ॾियां? टक हणी ॾियां, निशान करे ॾियां। उते मदरसो ठाह, इन जो फैज़ पियो हलंदो। सुबुह जो मौलवी कासिम नानोतवी उथियो आहे, जंहिं पट में मैदान में महबूबन टक लॻाया, उते जो पहुचे त टक लॻा पिया आहिनि, मैदान ख़ुशबू सां भरियो पियो आहे। जागो था, जंहिं जाइ ते नबीअ जी गिला थिए उते नबी टक हणंदो? ॾाढे त ॻाल्हि आहे। जंहिं जाइ ते नबीअ जा ऐब कढजनि उन जाइ जे टक नबी हणंदो? जंहिं जाइ ते नऊज़ बिल्लाह बेअदबी जो दर्स ॾिनो वञे त नबी वॾे भाव जहिड़ो आहे, नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह मरी मिटी थी वियो आहे, नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नबी करीम खे भित जे पुठियां जी ख़बर कान्हे, नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह नबी जो उर्स हराम आहे, मीलाद हराम आहे, या रसूल अल्लाह करणु हराम आहे। नऊज़ बिल्लाह चवनि था त नबी जो उर्स मल्हाइणु जाइज़ ई कोन्हे, न क़ुरान में आहे न हदीस में आहे। अॻे न को अबू बकर मल्हायो, न को उमर, न को उस्मान, न को अली, कई कोन मल्हायो। हिन पेट जे पूॼारनि पंहिंजे पेट जे लाइ खाइण लाइ नओं तरीक़ो ठाहियो आहे। महबूब जे मीलाद जा मुनकर मुनकर इनकार कनि, मूंखे ॿुधाए उन जाइ जो टक नबी रखंदो? अल्हम्दुलिल्लाह मां हिकिड़ो किताब लिखियो आहे जंहिंजो नालो आहे ज़िक्र ईद मीलाद नबी। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हे चवंदा आहिनि त नबी जो मीलाद नबी करीम जो जाइज़ ई कोन्हे। मां अल्हम्दुलिल्लाह उन किताब जे अंदरि क़ुरान मां, हदीस मां, तफ़सीर मां, औलिया अल्लाह जे तवण चवण सां, सहाबा किराम जे अक़ीदन ऐं अमल सां साबित कयो आहे त मुहम्मद मिठे जो उर्स त अज़ल खां शुरू हो। किताब जूं 2-3 कापियूं खणी आयो आहियां, मुंहिंजो तव्हांखे तोहफ़ो मिले, वठो, तव्हां बि पढ़ो, ख़बर पइजी वञे। उहो किताब हिकिड़े मौजूदा शागिर्द तव्हां वटि आणींदो, अवां पढ़ो, ॿुधो त इहे दुश्मन होॾो चवनि था त टक नबी हणी ॾिना, ऐं वरी उन मदरसे में नबीअ जी गिला। जागो था ला निंड अथव? महबूब त टक हणी ॾींदो हज़रत मखदूम बिलावल जे मस्जिद जा। चओ सुभान अल्लाह। खुशा मस्जिदो मदरसो खानकाहे
कि दरवे बुअद की काले मोहम्मद वहा जाए, वहा खानकाह, वहा दरगाह, वहा दरबार, वो मदरसो, वहा मस्जिद, वहा ओताक भलिया जह जाए ते मुझे नबी जी सिफत सना पई हले। जथे नबी पाक जी माज़ अल्लाह तौहीन थे, गिला थे हबीबन करीमन जे लाइ नऊज़ बिल्लाह घटि वधि ॻाल्हाए वञे। उहा मस्जिद मस्जिद न आहे, उहो मदरसो मदरसो न आहे। मस्जिद जी अल्लाह वॾी इज़त कई आहे, पर मदीने में मुनाफ़िकन मस्जिद दर्रार ठाही। कहिड़ी मस्जिद? दर्रार नाले ठाहियो। अल्लाह ताला जे महबूब उन्ही खे बाहि ॾियाराए छॾी। नबी करीम खे खुदा ताला मनो कई तनी मस्जिद में वञी न। अल्लज़ी नत्तखिज़ू मस्जिदन दिरारन व तफ़रीक़न बैनल मुमिनीन व इरसादन लिमन हारबल्लाह व रसूलहू। कुरान शाहिदा या अल्लाह या रसूल जे मुक़ाबले जे लाइ मोर्चो ठाहियो अथनि। मस्जिद न आहे, मुंहिंजे महबूब करीम खे बाहि ॾियारे छॾी। साल गुज़री विया, उन जाइ ते मदीने वारा गंद मेड़े सिड़े ढेर कंदा। असल छा हुई? चओ मस्जिद छा हुई? अबा ॾाढे जो छा हुई? पर मस्जिद कहिड़ी नियत सां ही? नबी जे तौहीन जे लाइ। अल्लाह ताला जे हबीब उनखे बाहि ॾियाराई, गंद जो ढेर थियो। पोइ जाथे न गंद पियो हूंदो आहिस्ते आहिस्ते, ॿबरियूं ॼमंदियूं आहिनि, लवा ॼमंदा आहिनि, खजूं ॼमींदियूं आहिनि। पई हुई, मींहुं पे वठो, उते गाह ॼमियो, गाह जा वण ॼमी विया। किताब लिखियो आहे त उन वणनि में, उन्हनि वणनि में जेकॾहिं को पखी आखेरो ठाहे आना लाहींदो हो त उन बच्चो ॼमंदो ई कोन हो। गज़ब वारी जाइ थी वई। खुदा जे गज़ब वारी जॻह नबी साराए। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौर ज़ाहिरी ज़िंदगी जो पूरो थियो। 2.5 साल अबू बकर जा पूरा थिया। 10 साल फारूक आज़म जो दौर थियो। तक़रीबन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 12 साल गुज़री विया, अञा बि के वधीक गुज़री विया। उहा जाइ पई हुई। 12-13 साल खां पोइ अमीर उमर जे ख़िलाफ़त जे दौर में हिकिड़े माण्हूअ दरख़्वास्त ॾिनी अमीर उमर खे, से तूं असांजो अमीरुल मोमिनीन फलाणी जाइ पई आहे, म्यूनिसिपालिटी जी, ॻोठ जी, टाउन कमेटी जी जाइ आहे, मदीने जे शहर जी जाइ आहे, बल्दिया जी जाइ आहे। इन जा पैसा माखो वठो ऐं इजाज़त ॾियो त मां सफ़ाई कराए ते घर ठाहियां। प्लाट खपे। हज़रत अमीर उमर जो ठाहे वञी। उन वण वढा, मोरा मोछा, सफ़ाई कराए, पट करे जंहिंमहिल घर जे लाइ बुनियाद खोटायई। 14 साल गुज़री विया। उन खां पोइ जीअं जो ज़मीन खोटे त ज़मीन मां दूहो पियो निकिरे। छा पियो निकिरे? दूहो पियो निकिरे। अहिड़ो दूहो जो सॼो मदीनो दूहे सां भरिजी वियो। माण्हू हैरान थी विया। हज़रत अमीर उमर वटि विया। साईं अजीब ॻाल्हि आहे, ज़मीन मां दूहो निकिरी रहियो आहे। हज़रत अमीर उमर पाण आयो, दूहो ॾिसी अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। अदा ही दूहो क़यामत ताईं कोन वेंदो। ही उहा जाइ आहे जंहिंखे रहमत लिल आलमीन साड़ायो हो। महबूब जंहिंखे बाहि ॾियारी हुई, अल्लाह जो नबी जंहिंखे बाहि ॾियाराए, उहा बाहि क़यामत ताईं वसंदी, ख़तम कान थींदी। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, तोड़े मस्जिद हुई पर नबीअ जे तौहीन जे लाइ ठाहियो। उनखे अल्लाह पाक दूहे सां भरे छॾियो। उहा मस्जिद सदन ताईं पई। हाणे वरी तबलीगी जमात वारनि मस्जिद ठाही आहे। उन साॻी जाइ ते जिधर की खोती उधर आड़ खलोती। तव्हां को ॾींदा न त जाथो जी गॾ त अची पहुती। जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्मा। उहा महबूब करीम जे गज़ब वारी जाइ, साड़ायल वारी जाइ, हबीब जंहिं ते नाराज़ थिया। अल्लाह ताला जंहिंखे मस्जिद दर्रार सॼो, नुक़सान वारी मस्जिद सॼो, उन जाइ ते हाणे तबलीगी जमात वारनि मस्जिद ठाही आहे। वरी निभाग ने नालो रखियो अथसि मस्जिद नूर। होॾो मञल नूर कोन, होॾो नालो मस्जिद नूर। कई दफ़ा मुंहिंजा दोस्त मस्जिद नबवी मां अबोज माण्हू वेचारा तस्बीह हथ में खयो, गुंबद खज़रा में दीदू विझो, सलातो सलाम वेठा पढ़ंदा हल, हे खबीस की उथारींदा हल, हमारे साथ चलो,
मस्जिद नूर में चलो, उधर एक अल्लाह वालों की जमात आई है, अल्लाह की बातें सुनो, उधर चलो। वो बेचारा सादा सादड़ा अबोज हली वेंदा आहिनि, पर जन खे ख़बर आहे उहे चवंदा हलो चरिया मस्जिदूं तो पाकिस्तान में भी छॾे आया हो, हिंदुस्तान में भी छॾे आया हो, रूए ज़मीन तां मस्जिदूं छॾे मस्जिद नबवी में आया हो, उन मस्जिद में आया हो जंहिं मस्जिद नबवी में मुंहिंजो हबीब आरामी आहे। इमाम मालिक जो मसलक आहे, आम तरह सां त चइबो आहे न त मक्के पाक में निमाज़ लख जो सवाब, मदीने पाक में मस्जिद नबवी में 50,000 जो सवाब। घणो साईं? ॾाढे चओ मक्के में, पर इमाम मालिक तो चवे न, हदीस में ईंदो आहे जंहिंमहिल नबी करीम हिजरत करे मक्के खां मदीने आयो, महबूब मदीने पाक में दुआ घुरियो, मुंहिंजा मौला मक्के वारो हरम तुंहिंजे खलीलुल्लाह जो हरम आ, मुंहिंजा मौला मदीने खे मां हरम तो बनाया तुंहिंजे हबीबुल्लाह जो हरम आ। आया मुंहिंजा मौला मां तुंहिंजी दरबार में अर्ज़ थो कयां त जेको खलीलुल्लाह जे हरम खे सवाब बख़्शी, उन्हीअ खां ॿीणो सवाब पंहिंजे हबीबुल्लाह जे हरम वारनि खे ॾिजां। चओ रसूलुल्लाह जी दुआ क़बूल आहे, ॾाढे चओ क़बूल आहे, ज़ोर सां चओ क़बूल आहे, क़यामत ताईं क़बूल आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जे हरम खे मौला जेको सवाब ॾी, उन खां पंहिंजे हबीब करीम जे हरम वारनि खे ॿीणो सवाब ॾिजां। हाणे इमाम मालिक थो चवे इहा हदीस सही आहे, रसूलुल्लाह जी हदीस क़यामत ताईं सही आहे, ऐं रसूल जी दुआ क़यामत ताईं अघाड़ल आहे। इन हदीस जे रोशनी में चवे थो मक्के में जेको निमाज़ पढ़ंदो तंहिंखे लख जो सवाब, ऐं जेको मस्जिद नबवी में पढ़ंदो तंहिंखे 2 लख जो सवाब। 50,000 न 2 लख। घणा दा? ॾाढे जो घणो? 2 लख जो सवाब आहे। छो त हबीब दुआ घुरिया, मौला हरम खलीलुल्लाह वारनि खे जेको ॾे, हरम हबीबुल्लाह वारनि खे ॿीणो ॾिजां। अलाह जो वाइदो आहे खलीलुल्लाह जे हरम वारनि खे लख, त महबूब जे दुआ जे सदके हबीबुल्लाह जे हरम खे। और मुझा दोस्तों अजीजो, मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकाह जे दरबार अक़दस में मुझा मिठड़ा भाव शल तोखे असां खे ख़ुदा हाज़री नसीब फरमाए। आमीन। सलात पढ़ो तो ॻाल्हि बुरी आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ॻाल्हि पे कम हाणे तवज्जो कजो। कासिम नानो तवी छा चयो त सुबुह जो उथां त टक लॻा पिया आहिनि। कूड़ है ना बा, महबूब गिला वारी जा टक हणंदो है कूड़, पर भला खणी हिकिड़े मिंट जे लाइ खणी था मञूं। चओ आहे हिकिड़े मिंट लाइ आहे त कूड़, पर मञूं था। मञे चओ था ठीकु आहे नबी से टक हया, चवंदो हा। पोइ चओ था अंधा जे तव्हांजे देवबंद में महबूब टकनि हणण लाइ अची सघे थो त दादू में बि अची सघे थो, शाहपुर चाकर में भी अची सके थो, आशिकन जे सीने में भी अची सके थो, मखदूम बिलावल साईं जे दरबार ते भी अची सके थो। तव्हांजे मदरसे जे लाइ टक हणण अचे त हाज़िर भी आहे, नाज़िर भी आहे। इरादो करे देवबंद में ख़बर पवे मदीने में असां बि चवंदा हो सलातो सलाम पढ़ंदा हो, हिते ख़बर मुस्तफ़ा खे हुते पवंदी आहे। पंहिंजे लाइ हिलाल, असांजे लाइ हराम, तव्हांजे लाइ जाइज़, असांजे लाइ नाजाइज़। अवांजे मदरसे जे बुनियाद रखण लाइ अचे त जाइज़ आहे, ऐं असां चऊं त पंहिंजे आशिकनि खे दीदार लाइ अचे त नाजाइज़ आहे। छो त नबी खे ख़बर कान थी पए। अल्हम्दुलिल्लाह मालूम थियो त दुश्मन बि मञींदो आहे त सुन्नी जो अक़ीदो सही आहे। चओ जो सुन्नीअ जो अक़ीदो, उन चंड्रे लिखियो आहे अन्नबियो औला
बिल मुमिनीना चवे तो औला जी माना है अकरब, अकरब जी माना है तमाम वेझो। चवे तो अन्नबी औला बिल मुमिनीना मिल अनफुसिहिम, नबी करीम जी ज़ात बाबरकात ईमान वारन के साह खां भी वधीक वेझो आ। साहब परे पर साई अञा वेझो, जो साहब परे पर साई अञा वेझो आ। मालूम थियो त नबी करीम जी हकीकत ऐं ज़र-ज़ात बाबरकात हर नमाज़ीअ सां गॾु आहे। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात उन यहूदीअ खे चयो आहे तोखे बघड़ मोकिलियो आहे, चए हाओ क़िबला हाणे मतिलबु खणी आयो आहियां। कहिड़ो मतिलबु खणी आयो आहे? क़िबला कलमो भराए चवनि था, चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब जी कचहरी में वेही रहियो, मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं वेठो ॿुधे जो सुभान अल्लाह। नसीमुर रियाज़ वारे लिखियो आहे सुभान अल्लाह, मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿियूं आहिनि यार। जो तो मदीने पाक जे झंग में हिकिड़ा ॿ थिया, ॿ वण छा बा ॾाढो चओ, ॿ वण ॿई हे गॾु फुटा। के वण तव्हां ॾिठा हूंदा ॿिटा ॼमंदा आहिनि, जाॻो था न ॿिटा पाण हिकिड़ी शाखूं, हिकिड़ो सिधो हुयो ॿियो टेॾो हुयो। नसीम रियाज़ वारो फरमाए थो ओ टेॾो वण हुनखे चए पियो सिधो न थी टेॾो वञ, मां वांगुरु बची वेंदे, सिधो वेंदे त वढे वेंदई। काट कुहाड़ा खणी कर्तन सां चीरे वञी कंहिं जाइ ते हणंदई, मां वांगुरु फिॾो हूंदे नालो ई कोन वठंदई, तुंहिंजे वेझो ई कोन ईंदा। हुन चयो यार तुंहिंजी मर्ज़ी, तूं भली फिॾो वञ, पर मां त सिधो वेंदुसि, ॾिंगो कोन थींदुसि। साल गुज़री विया, हो ॾिंगो जो ॾिंगो रहिजी वियो, हो मुंहिंजा दा वॾो सिधो जो सिधो रहिजी वियो। मदीने जा माण्हू आया, हिकिड़नि अची हुन ॾिंगे खे वढो, टुकर करे ज़र्रा ज़र्रा करे चुल्ह में ॿारे छॾियो, ॿिए खे बची कुहाड़ा हयो, जेको सिधो आहे उनखे हुन चयो ॾिठी मां तोखे झलियो हो, तोखे सिधो आहे वढनि था पिया, चई मूंखे बि वढनि था तोखे बि वढनि था, तूं ॿारनि थींदे मूंखे कंहिं कम में आणींदा। उन वण खे वढे सिधे खे खणी काम बणाए मस्जिद नबवी जो थंभ बणायो। महबूब करीम जे मस्जिद नबवी जो थंभ बणायो, पर थंभ बि उहो बणायो जंहिंखे हथ रखी मुंहिंजो महबूब करीम ख़ुतबो पढ़ंदो हो। और मुंहिंजा दोस्तो क़ुरान पियो ॿुधे, हदीसूं पियो ॿुधे, महबूब जूं कचहरियूं पियो ॿुधे, सोणे साईं जा हथड़ा पियो हुनजे मथां घुमल, हुनजे लाइ त बाग थी वियो, बहारियूं थी वियो। उहो वण चवंदो हो त मूंखे सॻतीअ सलाह ॾिनी त टेढ़ो हलजां, पर मां सिधो हलियो आहियां। अॼु त जन्नत जा वण बि मुंहिंजे मथां फ़ख़ुर था कनि, जन्नत वारा बि चवनि था हाय हाय असां बि मदीने जो उहो वण हुजूं हा जंहिंजे मथां जो मुंहिंजे हबीब जा हथड़ा आहिनि। हिकिड़े सहाबी वाढको कमु कंदो आहे, साईं कुर्सी ठाहे चा बीठा आहियो, पाण सां भली ठाहे आहे, ॿिए जुमे ते ठाहे आयो, कुर्सी रखियईं, पाण ख़ुतबो कुर्सीअ ते ॾिनो। वो खजीअ जो थोड़ो आहे या वण जो थोड़ो आहे या कहिड़े बि वण जो आहे, मुंहिंजा अदा जेके हबीब हथ रखंदो हो उहो बीठड़ो आहे। हबीब जुदा थियो, हुनखे रोअण अची शुरू थियो आहे, इहे पियो रड़ियूं करे जीअं ॾाटीअ खां फर धार थींदो आहे। मस्जिद नबवी में आवाज़ पियो अचे, अबू बकर सिद्दीक़ हेॾे होॾे वाझायो केरु थो रोए, उमर फारूक हेॾे होॾे वाझायो केरु थो रोए, उस्मान गनी हेॾे होॾे वाझायो केरु थो रोए, अली मुर्तज़ा वाझायो केरु
थो रोए सभई पिया निहार ख़बर कान पई पवे पर जंहिंजे इश्क में रुनो पियो तंहिंखे ख़बर पई आहे कुर्सीअ तां साईं लथो आहे अॻिते कदम वधियो आहे उन वञी ठुड़ खे मुंहिंजे हबीब भाकुर पातो आहे पाण फरमाइनि था ओ सिद्दीक़ मुंहिंजे फिराक में रोए थो जेकॾहिं मां मुहम्मद हिन खे न परचाईंदुसि त क़यामत ताईं पियो रोईंदो महबूब परचाईंदो आहे खुदा जो कसम हबीब आशिकनि जा ॻोढ़ा उगंदो आहे महबूब जी ज़ात बाबरकात पंहिंजे आशिकनि खे सीने सां लाहींदो आहे रोईंदुसि साईं जे इश्क में महबूब जे दरबार में फरियादूं कर मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात लाइ जेको रुनो तन खे साईं सीने सां लॻायो आहे इहो उहो रहमत वारो नबी आहे जो कॾहिं पंहिंजे आशिकनि खे विसारींदो कोन्हे को है फातूं जे हालत तो पुनल विसारियो आहे पर पुनल तोखे कोन विसारियो आहे ओ मुंहिंजा सुहिणो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन थोड़ खजीअ खे जॾहिं भाकुर पातो आहे त मिठड़ी जीजल अम्मा पुट खे थप हणंदी आहे पोइ रड़ियूं कंदो आहे वरी माउ जी ममता में इश्क हूंदो आहे सीने सां लॻाईंदी आहे त ॿार वरी सुॾका भरे माउ जे सीने में चिंबड़ी वेंदो आहे अबू बकर सिद्दीक़ थो चए ख़ुदा जो कसम आहे उहो खजीअ जो थोरो रसूलुल्लाह जे सीने में सुॾका पियो भरे घर हमें ख्वाही तुरा नखले कुलम शर्कियो गरबीज तो मेवहचियंद मुझे हबीब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइन था पिया ओ थोड़ा ओ वण जा थोड़ा ओ खजीअ जा थोड़ा जे कॾहिं चवी त मां तोखे वरी वण पोखे छॾा क़यामत ताईं बीठो हुजो माण्हू तो मां खजूं पिया खाईंदा फल पिया खाईंदा पर जे चई त क़यामत में जन्नत में मां तोखे पाण सां गॾु करे छॾियां हबीबन खे वण पियो जे क़िबला काॾे वञा तोखां धार कोन थींदुसि जन्नत में भी गॾु कजां पर मस्जिद नबवी में भी गॾु कजां मुंहिंजा दोस्त हबीबन उन जाइ ते हुनखे दफ़न करायो आहे अॼु हुन जाइ ते मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उस्तने हन्नाना ठहियो पियो आहे मथां पत्थर जो आहे हेठि हो वण वारो खजो जो लॻो पियो आहे उते आशिक वेंदा हल भाकुर पईंदा हल चुमियूं ॾींदा हल हबीब जे इश्क खे यादि कंदा चल रब करीम तोखे असांखे बि मदीने में हो दीदार कराए असांजो महबूब नूर अला नूर चओ असांजो हबीब यहूदी वेठो 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 मोहब्बत जूं ॻाल्हियूं वेठो ॿुधे ॻाल्हि विसरीअसि बकरियूं विसरी वियूं धड़ विसरी वियो वेही वेही काफ़ी देर खां पोइ आख़िर इंसान आहे ईअं दिलि में ख़्यालु अथसि अलाए बगड़ कहिड़ो हाल कयो बकरियुनि जो बस हिन जे दिल में ख्याल थींदो हुयो रहमत वारे नबी पंहिंजो चेहरो फेरायो आहे चेहरो फेराए उनखे फरमाइनि था न घबराए तुंहिंजे बकरियुनि जी धनार बगड़ करे रहियो आहे तुंहिंजे बकरियुनि खे चारे रहियो आहे बकरियुनि जो वार वेंदो कोन्हे पर तोखे मां मोकल थो ॾियां भली इजाज़त थी धन घर संभाले मोटी आ मां मुहम्मद जे कचहरी में अची गुज़ार अञा जो वापस वञे त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उहो बगड़ा सो ॿाहिरां पियो फिरे बकरियूं आराम सां चरी रहियूं आहिनि नबीअ जो गुलाम थी त जानवर बि तुंहिंजा गुलाम थी पवंदा मुस्तफ़ा जो परवानो थी त जग तोता कुर्बान थींदो अल्लाह फरमा क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन बेशक तव्हां मां अल्लाह पाक वटां नूर आयो आहे अहिड़ो नूर आयो आहे जंहिं नूर सॼे जहान खे नूर अला नूर करे छॾियो आहे हाणे महबूब जे नूर जो बयान शुरू खां हले त दिलि ठरे चओ सुभान अल्लाह मुला वीचारो छा चवंदो आहे क़ुरान में बीठो आहे अन बशरुम मिस्लुकुम अल्हम्दुलिल्लाह त असां मुंड में चयो आहे त असां नबी करीम जे इंसानियत जा क़ाइल आहियूं चओ नबी जे इंसानियत जा बशरियत जा क़ाइल आहियूं पर असां जहिड़ो बशर हिन खे वीचारे खे बशरुम मिस्लुकुम अल्लाह जो वली फरमाए थो अन बशर दा शोर न बचा तू
विच यूहा दे दीद टिका तो और भागा रुगो अन बशर मिसलकुम न पढ़ो अगते भी हल कुल इन्नमा अना बशरुम मिसलकुम यूहा इलैया मां ज़ाहिरी सूरत में अव्हां जे मिसल थी बशर आयो आहियां पर फर्क बीठो आ तोड़े कुत्ती भी कान इंदी आ मुझे दर ते जिब्रील गोडा भॼू वेठो हूंदो आ आओ याद ॻाल्हाए सोना तोड़े मलाह कॾहिं आयो आहे ॻाल्हायो आहे कॾहिं मलाह तव्हां ॾे आयो आहे कोन आयो आहे न कॾहिं बि न शैतान रहंदो पर मलाह कोन थो अचे दोस्तो अदीज़ो मुसलमान भाइरो अल्लाह जे वलीअ फरमायो अल्लाह बशर दा शोर न बचा तू विच यूहा दे दीद टिका तो आवे भाइड़ा इंसाफ तपा तू थका हो तो बस कया सुभान अल्लाह ॾाढे चओ अहिड़ी सुभान अल्लाह कयो जो बाग़बान ॻोठ खां ठपी रोड पार करे वञे अल्लाह बशर दा आप साहब अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चाया अल्लाह बशर दा शोर मचा तू विच यूहा दे दीद टिका तो आवे भाइड़ा इंसाफ तपा तू आवे भाइड़ा इंसाफ तपा तू कुछ तो सोच सोचंदी जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकंदी जेकर चाही अहद को मिलना जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकंदी जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकंदी अरे जिथ जो वेखी नाम मुहम्मद इहो नालो अखन ठार नालो इहो नालो ही जो हार नालो इहो नालो अर्श जी ज़ीनत नालो इहो नालो उम्मत जा बेड़ा पार करण वारो नालो उहो आशिकन जे हीए जो हार नालो जो तो जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियों ते लैंदी जेकर चाही अहद को मिलना उथंदे बहंदे सिफत सना कर अरबियत सल्ले अला पढ़ भले खां भलो दरूद जड़ो वजीफो ॿियो आहे ई कोन को हर दर्द की दवा है सल्ले अला मोहम्मद मुसीबत में फाथला दरूद पढ़ कर्ज थी दुरूद पढ़ो परेशान हाला दुरूद पढ़ो बच्चा बेदीन थी आती दुरूद पढ़ी दुआ घुर मौजा दोस्त जहान जे मुसीबतुन में फाथला हबीब ते दुरूद पढ़ दुरूद ओ शया जो पत्थर पानी करे ॾेखारींदो आहे दरियान खे अदा उल्टो वहाए ॾेखारींदो आहे जन महबूब करीम खे सॾड़ा कया तन खे साईं जवाब ॾिनो आहे हर इबादत में खुलूस खपे छा खपे बगैर खुलूस जे इबादत मोटाए खुदा मुंह में हणंदो आहे नमाज खुलूस नाहे कान्हे कबूल हज में खुलूस नाहे कान्हे कबूल ज़कात में रिया कान्हे कबूल रमज़ान जे रोज़न में रिया कान्हे कबूल का भी इबादत रिया सां कबूल कान्हे पर अल्लाह से चवंदो आहे दुरूद रुगो रिया सां पढ़ त बि कबूल आहे हिकिड़ो तो दुरूद मोहब्बत सां पढ़जे पर इहे इन जहा सां त भली ॿिया ॿुधनि तस्बीह हथ में खणा त ॿिया ॾिसनि रब थो चए त इहा अहिड़ी भली इबादत आहे जो रियाव सां पढ़ंदे त बि मूंखे क़बूल आहे उथंदे बहंदे सिफ़त सना कर रबियत सल
अला पढ़ फतबिऊनी सिर को झुका कर। सुभान अल्लाह। बस क्या फतबिऊनी सिर को झुका कर युहब्ब दर्जे पैदीरो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम तकदीर जिथ जो वेखी नाम मोहम्मद सभी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं कुर्बान वञा चो सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह। छो त दर इहो आहे न बा ॿियो को दर आहे त खणी ॾसियो भला इन दर खां सवाइ ॿी का वाह आहे। हज़रत इमाम मालिक चो रहमतुल्लाह अलैह मदीने में वेठो हा खलीफ़ो मंसूर अब्बासी आयो आहे। साईं इमाम मालिक जी साईं मां अमीरुल मोमिनीन आहियां मुसलमाननि जो हाकिम आहियां मुसां गॾिजी हली हबीब जे रोज़े ते सलाम तो पढ़ूं। बिस्मिल्लाह इहा त मनव जी त ॻाल्हि आहे कान न। हल सलाम पढ़ियो अथनि जॾहिं सलाम पढ़ी फारिग थिया ऐं दुआ जो टाइम आयो त मंसूर अब्बासी चयोसीं तूं मसइलो ॿुधाए इमाम आहे जंहिंमहिल दुआ घुरां त मुंहुं नबी करीम ॾे कयां या काबे ॾे कयां। अल्लाह सिंशल तव्हां असांखे मदीनो ॾेखारे। जंहिंमहिल साईं ॾे न मुंहुं करे सलाम पढ़बो आहे त पुठी बैतुल्लाह ॾे हूंदी आहे। पुठी काॾे हूंदी आहे? हाणे सलाम महल मुंहुं नबी करीम ॾे उते बीठा लठियूं खयूं दुआ था चवनि हाणे हेॾे हिना काबा दुआ घुर त काबे ॾे मुंहुं कर नबी खे पुठी ॾे। इमाम मालिक तो चए मूंखां मसइलो तो पुछी त दुआ महल मुंहुं रसूलुल्लाह ॾे कयां या काबे ॾे कयां। मां तोखे जवाब थो ॾियां त तूं उन हस्तीअ खां मुंहुं न फेराए उन ॾे मुंहुं ज़रूर कर जेको तुंहिंजो त वसीलो आहे पर तुंहिंजे बाबे आदम जो बि वसीलो आहे। ही आहे काबो हेॾे साहे ऐं हे मुस्तफ़ा जो रोज़ो आहे काबे जो बि। हाजियो आओ शाह का रोज़ा देखो तो सुभान अल्लाह। हाजियो आओ शाह का रोज़ा देखो काबा तो देख चुके अब काबे का काबा देखो काबा तो देख चुके अब काबे का काबा देखो। काबो खाली काबो है मुस्तफा जो रोज़ो काबतुल्लाह जो भी काबो है। अल्लाह ताला जल जलाल हुआ मनवारो जो प्यारो आशिक वली हजरत सोना पीर मिठा सही रहमतुल्लाह अलैह फरमाइन था जो सुभान अल्लाह वाह जो इन जान खिदमत कई। असां नंढड़ा से असांजे मुल्क ते साईं ईंदा हा तो मुझा दोस्त हिन गुनहगार अखियुनि में कामिल वलीअ जी 2 दफ़ा ज़ियारत कई। पोइ साईं जॾहिं ईंदा हा त माण्हू उते मौलूद चवंदा हा। अञा ताईं मूंखे यादि बीठो आहे हिकिड़ो मिसरो तव्हांखे ॿुधायां। चवंदा हा पंजाब खां आयो सिंध अंदर साईं रही रहमतपुर में हो को हक जो हलायाई सुरकी मोहरवारी सोने सबक प्यारिया महबूब मदनीय जो सोनो पीर गफारिया। चो सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह।
महबूब मदनीअ जो सोनो पीर गफारिया हिन वक्त पिछाड़ीअ में जह सुन्नत जियारिया। चो सुभान अल्लाह। मां मुरीद रोज़े धड़ी जो आया। चो सुभान अल्लाह। हजरत पीर सही कादारे जो मुरीद आया पक्को हुर्र हा हुर्र। पर मुंहिंजा दोस्त असांखे मुर्शिद जो दसा त मुर्शिद तुंहिंजो मुर्शिद आ, पर जंहिं बि अल्लाह जे वलीअ जे दिल में रसूलुल्लाह जो इश्क आहे उन सां बि प्यार कजो। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो उहो अल्लाह जो वली फरमाए थो बाजो मोहम्मद रब को बोलना महज़ है अपने आप को रोलना। रुली वींदे मुला रुली वींदे रुली त वाहन में दरन में धापा थाबा रात जा 3 थिया पर तू इंतजार में वेठो आहे त अब्दुल रहीम अचे। हा न सही असां निंड सुता पिया हूं तू इंतजार में वेठो आहे। साईं हजरत मौलाना बुलबुल मदीना अचे। जो सुभान अल्लाह। साईं सोहणो नाले मिठो अचे। जो सुभान अल्लाह। साईं हजरत मौलाना मोहम्मद अमीन साहब अचे। जो सुभान अल्लाह। साईं मौलाना अब्दुल रब साहब अचे। जो सुभान अल्लाह। छो त तोखे मुस्तफ़ा जो शान था ॿुधाइनि। अॻे ई तू इंतजार में वेठो आहे। गाॾियूं बीठियूं आहिनि, पेजारा बीठा आहिनि, बिस्तरा विछाया पिया आहिनि। असांखे घर में आहे घोड़ी बि कान, पर इंतजार में गाॾियूं झलियूं बीठा हो त हलो साईं रसूलुल्लाह जो शान ॿुधायो। ऐं रुली रुली बिना जी टिकड़ी घुसी वई खसी वई आहे। तओ बि साण त तेल बि साण त दांगी बि साण त बिस्तरो बि साण। चवनि था आहे को घुमाइण वारो? अब रुलनि पिया न। मां तो चवनि सोहणे नबी जी दामन वठो त माण्हू तव्हांजा पेर चुमनि। मां जलसन ते वेंदो आहियां न पोइ रश थिए घणी अची माण्हू चाड़ा ज़ोर भरनि पोइ के अॻियां के पोयां हथ ॾियनि। हाणे अॻियनि खे त हथ ॾियां पोयनि खे छा कयां? हेॾे लाड़ ॾे विस लाड़ ॾे टंडे बागे जे भर में उते मां अॻिते वधी सघे न पहुची सघिया से पोयां पुठिन ते इहे कुल्हनि ते हथ रखी इहे पिया कनि। अरे मां जो छा था कयो? चइसि जी पीराणो ढगो चुमबो आहे तीअं था चुमूं तोखे। मां पीराणो ढगो त कोन आहे बाबा। हिकिड़े माण्हू अचाड़ा सादा आवा सादा न सही। देर थी वई असांजी गाॾी जो टायर पंचर थियो नेठि पहुतासीं। माण्हू इंतजार में पहुचंदा हुआसीं त माण्हू सुनी वीचारा जहिड़ो ॾाव आयुनि हिकिड़ो पियो चए यार अची वियो चरियाण पुट। असां सम्झो था न भई मूं चयो अलाह साईं खे माफ़ करे छॾियो आहे। हे वीचारा मोहबत में लफ़्ज़ चवनि पिया। हाओ न सही रुगो आका जो इश्क धार बाजो मोहम्मद रब को बोलना महज़ है अपने आप को रोलना। बुला रुली वींदे रोलिया न ॾाढो ॻाल्हि आहे। बाजो मोहम्मद रब को बोलना महज़ है अपने आप को रोलना। बिना संभावणो खीर विलोड़नो। खीर विलोड़ो थो करी त माईअ खां पुछिजो ॼमंदो ई कोन जेसीं ताईं लस्सीअ जो चुको न विझंदेसि, ॾही विझंदेसि, संभावण विझंदेसि पोइ ॼमंदो। मुस्लमान ईमान जो संभावण थी मदीने वारे जी मोहब्बत। तॾहिं ईमान मां गिह पैदा थींदी, मखण मिलंदी, तॾहिं आशिक़ थींदे, तॾहिं मदीने वारे साईं वटि मक़बूल थींदे। फरमाइनि था बाजो मोहम्मद रब को बोलना महज़ है अपने आप को रोलना। बिला संभावण खीर विलोड़ना। सभई चओ बिला संभावण खीर विलोड़ना। बिला संभावण खीर विलोड़ना। मुफ्त न उम्र खपंदी जेकर चाही अहद को मिलना। अहमद नाम पकैदी
जिथ जो वेखी नाम मुहम्मद तुम अखियों दे ले वीरो जो कर चाही अहद को मिलना। हजरत अब्दुल्ला चो सुभान अल्लाह। मक्के जे शहर में अचे तो चो सुभान अल्लाह। मुझा दोस्तों तबकात इब्न साद वारो लिखे तो अब्दुल्ला जड़ो मक्के में मानू हुयो ही कोन। अब्दुल्ला जड़ो सोहणो जवान को भी कोन हो जिथा लंघंदो हो तो अखियूं खजी वेंदियूं मानू हैरत में अची वेंदा। मुझा दोस्तों इतनी नौजवान औरत कौमी सरदार जी धी माड़ी ते वेठी आ। हजरत अब्दुल्ला ते नजर पई आ। अब्दुल्ला असां एॾे माण्हू थी मोकिले बानी खे थी मोकिले वठी आई। बानीअ खे चई त मूंखे वठी अची ॾाकर में अची लही आई आहे। उहा कौमी सरदार जी न्याणी हजरत अब्दुल्ला खे पई चवे ओ साईं अब्दुल मुत्तलिब जा नौजवान पुट मांखे सुञाणी थो। जी हाँ तू कौमी सरदार जी न्याणी आ मक्के जी मालकियाणी आ। बाग तुंहिंजा खूह तुंहिंजा हे सॼो कारोबार तव्हांजो तुंहिंजो बाबो कौमी सरदार आ सॼे शहर जा मालिक आयो। चई मूंसां शादी कर त सॼो शहर तुंहिंजे हवाले कयो। बाग तोखे जा दुकान तोखे जा खूह तोखे जा मिल्कत तोखे जा जेको सोन चवी तोखे जा उठ चवी त सवे उठ जा पर मूंसां निकाह कर। हजरत अब्दुल्ला फरमाए थो मां अहिड़ो बेअदब कोन आहियां अब्बो जहिड़ो आ। बाबा साईं खां पुछां इजाज़त ॾींदो त निकाह कंदो साईं जे न कनि। अब्दुल्ला साईं अची बाबा अब्दुल मुत्तलिब सां ॻाल्हि कई आहे। हजरत अब्दुल मुत्तलिब साईं फरमाइनि था ओ मुंहिंजा बचड़ा तुंहिंजो त रिश्तो मां तय करे छॾियो आहे। वहब जी धी आहे नालो हुन जो आमना आहे। नालो अथसि ॾाढे त चओ मिठड़ी आमना। वाह रुतबा तेरा सैयदा आमना वाह रुतबा तेरा सैयदा आमना। सभई चो वाह रुतबा तेरा सैयदा आमना वाह रुतबा तेरा सैयदा आमना वाह रुतबा तेरा सैयदा आमना गोद तेरी में आया हबीबे खुदा। अरे जंहिंजी झोलीअ में ॿिन्ही जहान जो सरदार अचे चओ सुभान अल्लाह। जंहिंजी झोलीअ में ॿिन्ही जहान जो सरदार अचे चओ सुभान अल्लाह। मुहम्मद साईं जे अमर में शादी कई न अदा चओ हा ॾाढे चओ हा। मुस्तफा जी अम्मा खां मथे कंहिंजी न्याणी आहे तूं त विहारी वेठो आहे चए क़ुर सां शादी अथसि। वरी छा चवंदा चए हक़ बश करायो अथमि। खुदा पाक जो कसम आहे किताब लिखंदा आहिनि त हर महीने औरत खे माहवारी बालग थियण खां पोइ ईंदी आहे बिना शरई वजह जे। जेकॾहिं कंहिं विहारी त हर महीने हुन पीउ जे गिचीअ में खून लिखियो वेंदो आहे। पर जेकॾहिं उहो माण्हू हज ते वेंदो त हज क़बूल न आहेसि। ज़कात ॾींदो ज़कात क़बूल न आहे। नमाज़ पढ़ंदो नमाज़ क़बूल न आहे। ख़ैरात कंदो ख़ैरात क़बूल न आहे। ख़ाब इबादत ख़ुदा हुनजी मक़बूल कोन कंदो आहे जेसीं ताईं न्याणीअ खे शादी न कराईंदो आहे। मुस्लमान पंहिंजूं धीअरूं न विहार न्याणियूं न विहार न्याणियुनि जो हक़ अदा कर। इहो तुंहिंजो चवण ई ग़लति आहे त मां क़ुर बशकाए छॾियो आहे या हक़ बशकरायो आहे। अरे हक़ बशकराए हा त सोहणो मुहम्मद अरबी ख़ातून जन्नत खे बशराया। जहालत वारा अक़ीदा न धारियो मुस्लमानो। मुहम्मद अरबी जा परवाना आयो पंहिंजे ओड़े में पाड़े में हिक ॿिए खे तलक़ीन कयो वसियत कयो बाबा न्याणी बालग थे फौरन उथारियो। न्याणी खे उथारण सां नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो आहे जेको फौरन पंहिंजी न्याणीअ खे घर मां उथारे हक़ ॾेई निकाह कराए छॾींदो आहे उन घर में कॾहिं बेबरकती कान थींदी आहे। लख ईंदई धीउ घर में कुआरी वेठी आहे मुजादा लख तुंहिंजे कहीं कम जा कोन बेबरकती हूंदई। कर्ज न लहंदी परेशानी कोन वेंदई फसल में बरकत कान पवंदई। पर जो मुजादा मुझे मुहम्मद अरबी जी सुन्नत पूरी करे त लप मां बि ख़ुदा पूरी करे छॾींदुई। वाह रुतबा तेरा
सैयदा आमना वाह रुतबा तेरा, सैयदा आमना वाह रुतबा तेरा, सैयदा आमना गोद तेरी में आया हबीबे खुदा। जंहिंजी झोली में बई जहान आया, झुलो चंड झोलीअ में चांदण थी, तो सुभान अल्लाह। सारे जग में मदनीअ जी सुरहान थी, लब लाली लगल अखे कुदरती कजल, बुझी रमज़ रखल, तो सुभान अल्लाह। हाजी गुलाम नबी लाभ दुआ करो अल्लाह शफा जे आमीन। मुस्तफ़ा जो परवानो आहे, हबीब जी नात ॻाइण वारो आहे, वेठाड़ो बीमारड़ो आहे, हिन अल्लाह जे वलीअ जी दरगाह में वेठा दुआ करो ख़ुदा हाजी साहब खे सेहत नसीब फरमाए, तंदुरुस्ती अता फरमाए। आयो मोहम्मद घर आमना, लुडे लुडे पी घोटो बानी अगना। तहां भी चओ तो भला मज़ो थे। आयो मोहम्मद घर आमना, लुडे लुडे पी घोटो बानी अगना, लुडे लुडे पी घोटो लोली अगला, लुडे लुडे पी घोटो बानी अगला। आयो मोहम्मद आयो, तारे जो आयो, आयो मोहम्मद, आयो मोहम्मद घर आमना, लुडे लुडे पी घोटो बानी अगना, लुडे लुडे पी घोटो बानी अगना। हजरत अब्दुल मुत्तलिब थियो, अब्दुल्ला तो जो निकाह तमा आमना सां कराईंदुसि। अजो को पुट कोन हो बाबा, न मां टेडी पढ़ंदुसि, टेडी एड़ी मथे में लगे से जो थेलो पाण खड़ायूं हले से। शहर जूं पढ़ दो अथव रुगो चटको फटको, लपत हणन थियूं ख़ैर जो पाउडर जी, तॾहिं कुझु ॾिसण जहिड़ो, जे पघर अचे से जहिड़ी चिब वेठी आहे बस। अल्लाह हिदायत करे जो आमीन। ये पंहिंजी अबे ॾाॾे ख़ानदान जी, मासीअ जी, पुफीअ जी, सौट मासात, इहा तुंहिंजी इज़त रखंदी, लज रखंदी, शान रखंदी, बुख ॾुख ते वेठी हूंदी, तुंहिंजी गिला कान कंदी। हूअ एसी ताईं अथी जेसी ताईं जेब में पैसा थी, ॾोकड़ ख़तम, खेल ख़तम, तूं ॻोठ माई कराजी। अला सच थो चवां या कूड़ थो हणा? पंहिंजे ख़ानदान मां पंहिंजूं न्याणियूं अज़ीज़न क़रीबन जूं, उनखे बगादा तरजीह ॾियो, अबे अम्मा जो ख्याल कयो, जीअं पीउ मां तव्हांखे चवे उते शादी कयो। हज़रत अब्दुल्ला जी शादी थी, शादी थी, चओ सुभान अल्लाह, वाह वाह, चओ सुभान अल्लाह। सहरे रात रसूल जे मोड़ ॿधा मलकन, मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरें रात रसूल जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जी अम्मा सां साईं जे बाबे जो निकाह थियो। 8 ॾहाड़ा गुज़रिया। हज़रत अब्दुल मुत्तलिब खे ख़्याल थियो त पुट नौजवान आहे, तमन्ना कई हुई त वॾेरी आहे, उन सां बि शादी कयां। हाणे मुंहिंजी मर्ज़ीअ सां बि शादी कयई आमना साईं सां, पर पुट जी बि मर्ज़ी आहे, उहा बि रखां। मर्द 2 पढ़ंदा आहिनि, 3 पढ़ंदा आहिनि, 4 पढ़ंदा आहिनि। अब्दुल्ला जी बाबा, मुझी दिल ठरी आहे, आमना सां निकाह तुंहिंजो थियो बाबा, अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशि आहियां, पर मुंहिंजी तोखे मोकल आहे, जंहिं क़ौमी सरदार जी न्याणी तोखे चयो हो त मूंसां निकाह कर, उन सां तूं भली वञी ॻाल्हाए। शादीअ खां पोइ 8 ॾियारे मोटी अची दरवाज़ो खड़काई, ठक ठक ठक, माई जो मन बिल बाप, केरु आहे दरवाज़े ते? अब्दुल्ला लही आई, ॾिसई, मथे खां पेरनि ताईं, पेरनि खां मथे ताईं, माई बेटा नज़र वारी ही, चओ सुभान अल्लाह। ॾिसी चिताए पक करे चई, दे ख़बर अब्दुल्ला कीअं आयो आहे? कीअं आयो आहे? दावत ॾिनी हुई, शादीअ जी विया आयो आहियां, 8-15 ॾींहं रही करे सलाह मशवरो करे हाणे आयो आहियां, शादी करी त मां हाज़िर आहियां। माई थी चवनि, छो?
अगे तो सब पे कई भला हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त तोखे वर्दी जा मुखो वहे त छा वञी कई तोखां वञी पोइ मां कूड़ कोन थोड़ा शादी कई अथमि वाह बजे न्याणीअ सां जंहिंजो नालो आमना साइण आहे उहा मुंहिंजे सोजियत में अची वई आहे 8 ॾहाड़ा हुन मूंसां गुज़ारियो आहे अॼु बाबो मोकल ॾिनी आहे तोसां बि शादी करणु चाहियां थो माई थी चवे हाणे तोसां शादी कोन कंदसि ओ अब्दुल्ला तोखे भुल हुजे त तोसां शादी ही उन ॾहाड़े रात फी जबीन का नूर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां उन ॾहाड़े तुंहिंजे पेशानीअ में मदीने वारे साईं जो नूर ॾिठो कंहिंजो नूर मदीने वारे साईं जो नूर ॾिठो पोइ मुंहिंजी मर्ज़ी आई त तोसां शादी कयां इहो नूर माॾे अचे त इन नूर जी अमड़ मां बणिजा जाते मदनी जो शान ॻाइबो ताते मुंहिंजो बि ॻाइबो पर मुंहिंजो भाग नथो वाह रुतबा तेरा सैयदा आमला वाह रुतबा तेरा सैयदा आमला वाह रुतबा तेरा सैयदा आमना गोद तेरी में आया हबीबे खुदा ओ नूर आयो असांजे मुस्तफा नूर अला नूर तो मुस्तफा नूर अला नूर जे सदके हथड़ा खण खुदा सभिनि जा बेड़ा पार करे या अल्लाह मरीज़न जा मर्ज़ दूर फरमा या अल्लाह कर्ज़न जा कर्ज़ दूर फरमा या अल्लाह सवालन जा सवाल पूरा फरमा या अल्लाह दिल जा मक़सद असांजा सभिनी जा पूरा फरमा जंहिं मतलब जे लाइ हिते आया हो मौला मतलब सभिनी जा घाट खाली जोड़ियूं असांजूं वापसि न मोटाए ओ मुंहिंजा मौला जंहिं मदीने वारे साईं जे सदके आदम जी ख़ता माफ़ कई उन जे सदके असांजूं दुआऊं पूरियूं फरमा असांजे दिल में नेक इरादा हन मुंहिंजा साईं क़बूल फरमा जेके वीचारा नौकरियुनि में माहिल करके नौकरी अता फरमा जंहिंजो रिस्क रोज़ी तंग आहे तंहिंजो रिस्क रोज़ी कुशादो फरमा जंहिंजो कर्ज़ आहे तंहिंजो कर्ज़ दफ़ो फरमा जेके मरीज़नि तन खे शफ़ाई नसीब फरमा मौला असांखे का ख़बर नाहे कहिड़ा कहिड़ा सवाली आया सभिनी खे तूं सुञाणी थो सभिनीअ जा बेड़ा पार फरमा मौला साईं असांजे साईं मोहम्मद बख्श साहब खे ख़िज़री हयाती अता फरमा अज़ीज़ पुट भार खानदान के सलामत फरमा उन जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा साईं नज़र मोहम्मद ला दुआ करो खुदा हुन जा बेड़ा पार करे उन जे नौकरी जो मसइलो हल फरमाए मुंहिंजे भाउ जो मसइलो आहे खुदा खां दुआ करो खुदा हुन जो हल फरमाए सारे जहान जूं तमन्नाऊं खुदा पूरियूं फरमाए साईं मोहम्मद अमीन खे खुदा ख़िज़री हयाती अता फरमाए हिते जेके भी आया हन मौला कंहिंजा कंहिंजा नाला खणो सभिनी खे तूं सुञाणंदो आहीं قال الله تعالى في شان حبيبه الكريم مولا حاجی غلام نبی کے بھی جواب عطا فرما صحت نصیب فرما ان الله وملائكته يصلون على النبي يا ايها الذين امنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحبه وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين.